मिठियाणी वेझो हफ़्तो अॻु दर्स शहर मां कुतनि हथां ॾाढ़ियल लाश हथ अचण वारो वाक़ियो नओं रुख़ इख़्तियार करे वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर शौकत मलिक मूजिबि दर्स शहर में वॾेरे मोहम्मद अबड़ो जे ज़रई ज़मीन ते मुबैना कुतनि हथां ॾाढ़ियल लाश जी सुञाणप मिठियाणी भरिसां ॻोठ जाड़ियुनि जे शहमीर पठाण तौरु थी आहे। वारसनि क़त्ल जो शक ज़ाहिर कंदे क़बर कुशाई लाइ अदालत खे अपील कई आहे। फोती जे पीउ ज़ाहिद पठाण जो चवणु आहे त संदसि पुटु दरवेश हो, खेसि शक आहे त खेसि चोर ॼाणाए गोली हणी मारे पोइ कुता बचिया विया आहिनि। हुन आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी साणसि इंसाफ़ कयो वञे। कराची में पीपीएमपीए नवाबज़ादा मीर नादिर ख़ान मक्सी सां वारह तालके जे मसइलनि बाबति समाजी अॻवान दादन चांडियो जी अॻवानी में वफ़द मुलाक़ात करे इलाइक़े जे मसइलनि बाबति आगाह कयो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर नबी बख्श ख़ास खेली मूजिबि कराची डिफेंस वारे इलाइक़े में पीपीएमपीए नवाबज़ादा मीर नादिर ख़ान मक्सी सां वारह तालके जे मसइलनि बाबति समाजी शख़्सियत दादन चांडियो ऐं सराई रबनवाज़ खावड़ जी अॻवानी में मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे वफ़दनि मुलाक़ात करे बरसाति बाद पैदा थियल इलाइक़ाई सूरतहाल बाबति आगाही ॾिनी। उन मौक़े ते पीपीएमपीए मीर नादिर ख़ान मक्सी खैन मसइला हल करण जी ख़ातिरी कराईंदे चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी अवामी पार्टी आहे जे हमेशह अवामी ख़िदमत कई आहे। हुन वधीक चयो त योम तासीस वारे जलसे जूं तयारियूं हलंदड़ आहिनि। अवाम वधि खां वधि शिरकत करे जमहूरियत दुश्मन कुवतुनि खे ॿुधाए त अवाम पीपी सां गॾु आहे। टंडो मस्ती ख़ान लॻ ख़ैरपुर तालका जे ॻोठ अलाबख्श चांडियो ऐं महबूब अली चांडियो जी 11,000 वोल्टेज वारी लाइन जे 3 पोलनि तां नामालूम चोर बिजली जूं तारूं लाहे फ़रार थी विया। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर इरशाद अली जोगी मूजिबि बिजली जूं तारूं चोरी थी वञण सबबि केतिरा ई ॻोठ बिजलीअ जी फ़रहामी खां महरूम बणिजी विया। पर हेस्को गंबट ऐं अहमदपुर थाणे जी पुलिस अघूर निंड सुतल आहे। ॻोठाणनि पुनहल ख़ान, रजब अली, अल्ताफ़ हुसैन चांडियो ऐं ॿियनि एसएसपी ख़ैरपुर खां मुतालबो कयो त नोटिस वठी चोरी थियल 11,000 वोल्टेज वारी लाइन जूं तारूं वापसि करायूं वञनि। सीता रोड में बिल्किस रज़िया ट्रस्ट बोर ऐं बरसाति मुतासिरनि में सियारे जी पहिरीं लहर शुरू थियण शर्त गरम कंबल, सवड़ूं, बिस्तरा ऐं तड़पालूं विरहाइण शुरू करे छॾियूं। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर ज़ीशान अली आराई मूजिबि बिल्किस रज़िया ट्रस्ट दादू ज़िले जे सभ खां वधीक बोर ऐं बरसाति सबबि मुतासिर थींदड़ इलाइक़नि ख़ैरपुर नाथन शाह, कंडी चोखी, अलीजान खोसो, अलहदितो चौहान ऐं ॿियनि ॻोठनि में थधि खां बचाव लाइ कंबल, सवड़ूं ऐं तड़पालूं विरहायूं वयूं। बिल्किस रज़िया ट्रस्ट जे बानी डॉक्टर अहमद सुल्तान ऐं कोऑर्डिनेटर ख़लील अनवर सोलंगी ॿुधायो त हेपाटाइटिस जहिड़े मौज़ी मर्ज़ ते क़ाबू आणण लाइ सीता रोड समेत केतिरनि ई शहरनि में मेगा कैंपूं क़ाइमु कयूं आहिनि। छाछरे वेझो ॻोठ रोहिराड़ो वासी नौजवान थ्रेशर राड लॻण सबबि फोत थी वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर शेर ख़ान हालो मूजिबि छाछरे वेझो ॻोठ रोहिराड़ो समेजा में घर जो अकेलो कमाईंदड़ 30 सालनि जो नौजवान इमामुद्दीन पुट कासिम समेजो थ्रेशर राड लॻण सबबि फोत थी वियो। इतला ते पूरे ॻोठ में सोग वारो माहौल बणिजी वियो। फोती नौजवान जो लाश घर पहुचण ते कुरहाम मची वियो। उॾीरोलाल लॻ ॻोठ रब ॾिनो हिंगोरो जे रहवासी अलहबख्श हिंगोरो ऐं ॿियनि झोल शहर जे बासर वॾेरे ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर शाहिद ख़ास खेली मूजिबि ॻोठ रब ॾिनो जे रहवासी अलहबख्श हिंगोरो ऐं ॿियनि एहतजाज कंदे ॿुधायो त बासर ज़मींदार नादिर ब्रोही खां ज़मीन जी फसल जा पैसा घुरिया त हू काविड़जी पियो ऐं कावड़ मां चांहि जो भरियल गरम कोप संदसि मासूम नींगरी मथां हारे छॾियो आहे, जंहिं सबबि संदसि मासूम नींगरी सड़ी सख़्त ज़ख़्मी थी पई आहे। हारी अलहबख्श हिंगोरो दाहींदे ॿुधायो त ज़मींदार नादिर ब्रोही जी ॿनी पोखींदो हो, जंहिं वटि लॻभॻि 2 लख रुपया फ़सलुनि जा रहनि था ऐं पैसा घुरण ते हाणे खेनि मौतमार धमकियूं ॾेई रहियो आहे। नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे।
दाऊ झानपुर भरिसां दोदापुर में बरसात मुतासरन पारा वाहुर नथण खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर गुल मोहम्मद लाशारी मूजिब सैयद अली शाह, सैयद बुढ़ल शाह, गुलाम रसूल कटोहर ऐं ॿियनि जी अॻवाणी में जेकमाबाद गढ़ी खैरो मेन रोड ते टायर साड़े रोड ब्लॉक कयो वियो। अॻवाणनि जो चवणु हो त बरसात खे 3 महीना गुज़री विया आहिनि, इंतज़ामिया संदन का बि वाहुर न कई आहे। सख़्त सर्दी में खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहियूं, नोटिस वठी संदन वाहुर कई वञे। दड़ो में वेन जी सीढ़ी तां किरी ज़ख़्मी थियल नौजवान फोत थी वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर सचल सूमरो मूजिब बठोरो खां कराची वेंदड़ दड़े वेझो ॻोठ सिद्दीक सूमरो जो रहवासी नौजवान अली नवाज़ सूमरो मकली वेझो वेन जी सीढ़ी तां किरी सख़्त ज़ख़्मी थी पियो हो। ज़ख़्मी नौजवान खे ॻणती जोगी हालत में ट्रॉमा सेंटर कराची मुंतक़िल कयो वियो हो, जिते ज़ख़्मनि जी सट न सहंदे फोत थी वियो। फोती नौजवान जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। सिंध जो मशहूर शाइर, रेडियो पाकिस्तान हैदराबाद जो सदाकार हुसैन ख़ासखेली दिल जे दौरे सबब 50 सालनि जी ॼमार में कोठड़ी में लाॾाणो करे वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर गुलाम मुस्तफ़ा सोलंगी मूजिब संदसि विछोड़े ते सिंध जे अदीबनि ऐं शाइरनि में ॾुख जी लहर छाइजी वई आहे। रेडियो, टेलीविज़न ऐं स्टेज जे मशहूर कंपेयर शाइर हुसैन ख़ासखेली रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते केतिरनि ई ड्रामनि में सदाकारी बि कई। मशहूर शाइर हुसैन ख़ासखेली जा गीत मास्टर मंज़ूर समेत केतिरनि ई फ़नकारनि ॻाया। हुसैन ख़ासखेली कोठड़ी में सियासी समाजी अॻवान जी हैसियत सां आवाम जी ख़िदमत कई।